खानपुर में रिपोर्ट अब्दुल वहीद गड्डाणी। घोटकी पीपी अगवान जाम गुलाम कादिर खान दारे जो यूसी फुहारा जे गोड नूर मोहम्मद खान लगारी में पहुंची घोटकीअ जे नाले वारे तालीमदान उस्ताद सरफराज खान लगारी सां संदसि नौजवान पुट फयाज़ अहमद लगारी जे विछोड़े ते ताज़ियत कई। उन मौके ते रेस अब्दुल गनी खान लगारी, मंजूर अहमद लगारी, मुनव्वर खान लगारी, मुश्ताक शाही लगारी, तुफैल खान लगारी, गुलाम मुस्तफ़ा लगारी, जहूर अहमद लगारी, राशिद खान लगारी, शौकत लगारी, अमजद लगारी ऐं ॿिया मौजूद हुआ। उन मौके ते मरहूम जे एसाले सवाब ख़ातिर दुआए मग़फ़िरत घुरी वई। पीपी अगवान जाम गुलाम कादिर खान दारे जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार ॾिनो आहे। पीपल्स पार्टी ग़रीब अवाम जी पार्टी आहे जंहिं हमेशह अवाम जा मसला हल तरजीह बुनियादनि ते हल कया आहिनि। हिन चयो त ईंदड़ मुल्क जो वज़ीर आज़म पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं पाड़ूं पूरे मुल्क में मज़बूत आहिनि। हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जेका मुल्क खे सही राह ते वठी वञी सघे थी। सिंध समेत पूरे पाकिस्तान जे अवाम जूं उम्मीदूं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में ई आहिनि। हिन वक़्तु घोटके में तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो वियो आहे ऐं घोटके जे यूसीअ में तरक़ियाती कम जो ज़ोर शोर सां जारी आहे।